अस्सलाम वालेकुम दोस्तों, याली मदद जिए सिंधी मानू हक मौजूद सदा मौजूद। दोस्तों जिए त मां आहियां तव्हांजो होस्ट सरदार मेजर बलोच, फिराम नबीसर रोड, यूके सिंध। दोस्तों जिए त मूं ही चैनल तमाम पंहिंजे दोस्तनि तव्हांजे लाइ ठाहियो आहे। इन चैनल में सिंध जे बारे में इंफॉर्मेशन, मालूमात, वीडियोज़, सिंध जी सकाफ़त, माहौल ऐं माशरे में थींदड़ जेके बि इवेंट्स आहिनि उहे तमामु इवेंट्स इन चैनल ते अपलोड कंदुसि। ऐं इन चैनल में सिंध जे कल्चरल सकाफ़त ऐं सिंधी तहज़ीब जे बारे में जेतिरो कुझु मूंखां पुॼी सघियो उहो मां तव्हां ताईं पुॼाईंदुसि। ऐं सिंध जे बारे में जदोजहद जारी रखंदासीं। उम्मीद आहे त दोस्त सपोर्ट कंदा, मुंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, चैनल खे प्रोमोट कंदा। महिरबानी थींदी तव्हां सभिनी दोस्तनि जी। प्लीज़ शेयर एंड लाइक एंड कमेंट्स। जी जल जी तू हंज पली तखे बदलो एड़ो खराब ॾींदे पंहिंजे मारुनि सां घिन जान।